अहम ख़बर वाक़ई ॾियो ठकराटे खां ठकराटे वेझो मुबैना तौर अगवा थियल नारी जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ ड्रिग वासण पायल मेघवार जे वारसनि पारां भागचंद सुधीर करमदास मेवन रविदास किशोर कुमार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त नारी डहरकी घुमण वई हुई जितां खेसि अगवा कयो वियो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त नारीअ खे असामा पिताफ़ी नजीबुल्ला पिताफ़ी ऐं ॿिया अगवा करे विया आहिनि। संदन चवणु हो त एनसी दाख़िल कराइण बावजूद पुलिस संदन मदद न पई करे। एहतजाज कंदड़ आईजी सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नारीअ खे बाज़ियाब कराए वञे। अमा के अहम ख़बर ॾियो पिया ठकराटे वेझो मुबैना तौर अगवा थियल नारीअ जी बाज़ियाबी लाइ वारसनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठ डिग भित वासण पायल मेघवार जे वारसनि पारां भागचंद सुधीर गरमदास मेवन रविदास किशोर कुमार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। इन हवाले से वधीक तफ़सील आहिनि। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अली नवाज़ महर ठकराटे खां असां लाइन ते मौजूद आहे। जी अली नवाज़, असांखे अपडेट कजो। ठकराटे वेझो मुबैना तौर अगवा थियल नारी जी बाज़ियाबी लाइ वारसनि तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठकराटो लॻो डिग भित मां नौजवान नारी पायल मेघवार खे मुबैना हथियार बंद अगवा करे खणी विया आहिनि। नारी के वारसनि मुबारकपुर थाने ते पहुची वाक़े की रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। नारी के मुबैना अगवा थियण वारे वाक़े ख़िलाफ़ मेघवार बिरादरी के मर्दनि औरतनि ॿारनि ऐं ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतजाज कंदड़ वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त गुज़िरियल राति ॾेरकी खां नानाण घुमण आयल नौजवान नारी पायल मेघवार खे 4 हथियार बंदनि उसामा पिताफ़ी नजीबुल्ला पिताफ़ी फातिम समेत घर में घिरी ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते असांजी नौजवान न्याणी खे अगवा करे कार में विझी खणी विया आहिनि। हिननि चयो त असां सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। जॾहिं त मुबारकपुर थाने ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे पर पुलिस मदद न पई करे। एतिरो जो मुबारकपुर वाह पिताफ़ी पिणु जवाबदारनि जी रंगार पियो रहे। एहतजाज कंदड़नि आईजी सिंध डीआईजी सखर खां मुतालबो कयो त अगवा थियल नारी पायल खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। जी ठीकु आहे अली नवाज़, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।